कोई तन दुखी कोई धन दुखी, चौ हरे राम। कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम को दास। केवल प्रभु जो दास ही सुखी रही सघंदो आहे भाई। उनजे जीवन में भी कष्ट ईंदा आहिनि, पर भगवान उन ते विशेष कृपा कंदा आहिनि। उहो दुख उनखे महसूस न थींदो आहे, उहो कमी महसूस न थींदी आहे। असां उहो ॾिसी दुखी थींदा आहियूं जेको प्रभु न ॾिनो आहे, पर भक्त उहो ॾिसी शुकुर कंदो आहे जेको भगवान उनखे ॾिनो आहे। चओ राम। हिकिड़ा भगवान जा भक्त थिया, ॾाढा महान भक्त, जिन भगवान जी ॾाढी भक्ति कई, जिन जो नालो भक्त तुलाधार। उन्हनि खे भगवान ॾाढी ग़रीबी ॾेखारी, ऐं ग़रीबीअ में मौज हुई। खूब मौज सां रहंदा, भगवान जी भक्ति कंदा। कॾहिं कॾहिं अहिड़ो ॾींहुं बि ॾेखारियो भगवान की भोजन बि न हूंदो खाइण जे लाइ, पाइण जे लाइ केवल हिकिड़ो धोती कुर्तो उन्हनि वटि हूंदो, बस केवल हिकिड़ी ड्रेस। अॼु असां वटि भगवान एॾा ॾिना आहिनि, सोचण में लॻंदो आहे अॼु छा पाइजे, हा न। माताउनि खे त वधीक बि लॻंदो हूंदो समय। चओ हरे राम। पर पोइ बि अहिड़ो शुकुर न आहे। उन भक्त खे हिकिड़े कपिड़े में बि शुकुर हुयो। असांजो एॾो समय हली थो वञे, भाई छा पाइजे। एॾी ग़रीबीअ में बि भगवान जी भक्ति हुई त सभु कुझु हुयो उन वटि। भगवान हिकु बार कोशिशि कई, भाई उनखे कुझु ॾियूं। भक्त तुलाधार रोज स्नान करण वेंदा, नदीअ में स्नान करण विया त भगवान न हिकिड़ो बढ़िया सुंदर नई ड्रेस, बढ़िया कुर्तो पैजामो, बढ़िया भगवान पगड़ी, उते जाते स्नान कंदा हुया उते भगवान रखे हली विया। भक्त जी नज़र पई, भाई ये तो कोई नई पोशाक पई आहे हिते, पाण वटि हिकिड़ी बस नई ॾिठूं, हिकु बार बि मन में ख़्याल न आयो। अॻिते मुड़ी विया, पंहिंजो स्नान कयूं, नदीअ में वापसि हली आया। भगवान ॾिठो, चई इन जे लाइ त रखियो भाई, इन त खयईं कोन। भक्त स्वीकार न कयो। वरी कुछ ॾींहं गुज़रिया, भगवान वरी कोशिश कई, भाई भक्त त वठे कोन थो, ॿियो कुछ कजे, ॿियो कोई उपाय कजे। वरी जाते स्नान करण वेंदा नदीअ ते, तो उते भगवान हिकिड़ी टोकनीअ में कुछ स्वर्ण मुद्राऊं रखी छॾी, सोन रखे छॾियो भगवान। उते ई रखियो जाते वो भक्त तुलाधार रोज ईंदो। वरी भक्त जी विया स्नान करण, ॾिठऊं अरे सोन जी हिते भरियल टोकनी पई आहे भाई। हिकु बार मन में ख्याल आयो कि मूंखे ॾाढी ग़रीबी आहे, कॾहिं कॾहिं कुछ खाइण लाइ बि न हूंदो आहे, परिवार बि चवंदो रहंदो आहे, ॿार बि आहिनि, घर परिवार बि आहे। हिकु बार वीचार कयूं कि भाई ॾाढी ग़रीबी आहे, ध्यानु वियो न सोन में, पर तुरंत भक्त खे वीचार अची वियो, अरे न हे त परायो धन आहे, इहो मुंहिंजे हक़ जो न आहे। ऐं परायो धन त कई बुरायूं खणी ईंदो आहे। तुरंत वीचार मटिजी वियो, वरी हली विया स्नान करण, घर वापसि हली आया। भगवान भी सोचण लगा कहिड़ा भक्त आहिनि भाई, इन्हनि खे एॾा अवसर था ॾियूं, एॾा सुंदर मौका था ॾियूं, पर छॾे था छॾनि। भगवान हिकिड़े ज्योतिष जो वेश धारण करे नगर में आया। त ज्योतिष काथे अगर कोई ईंदा आहिनि त असां डुक पाईंदा आहियूं न, भाई हमारा हाथ देखो, हमारा हाथ देखो। सब उन्हनि वटि पहुता, भगवान ज्योतिष बणिजी आया, सभिनीनि खे भगवान भविष्य ॿुधाइनि, सभु कुझु ॿुधाइनि। त तुलाधार भक्त जी जेकी घर वारी हुई धर्म पत्नी, उहो बि पहुची वई। उनखे भगवान सॾु कयो, चयो हा अम्मा हेॾे आ। उन माता बि हथ ॾेखारियो भगवान के, ज्योतिष के। भगवान खां पुछण लगी, ज्योतिष जी बताइए हमको धन कब मिलेगा, भाई असांखे एॾी ग़रीबी आहे, उहो दूर कॾहिं थींदी। भगवान खिलण लगा, चयो अरे कॾहिं कोन थींदे। भाई ईअं छो था चओ महाराज, ईअं छो था चओ? चई भगवान तोखे ॾाढा अवसर ॾींदो आहे तुंहिंजे पतीअ खे, पर तुंहिंजो पति बार बार ठुकराए थो। ईअं त कॾहिं तव्हां अमीर बणजंदव कोन, ग़रीबी दूर थींदी कोन। रोज उनखे मौका मिलंदा आहिनि, रोज त छॾ, अॼु बि उनखे कोई मौक़ो मिलियो अथई। मां ज्योतिष आहियां, मां तोखे सच थो ॿुधायां, वञ पंहिंजे पति खां पुछी आ। हाणे त उनखे क्रोध आयो, भाई अहिड़ा मौका मुंहिंजो पति छो थो छॾे। घर आई, भक्त तुलाधार के पत्नी के पत्नी चवण लगी पति के कि स्वामी मां हिनमहिल ज्योतिष के पंहिंजो हथ ॾेखारे आई आहियां, ये ॻाल्हि सची आहे, तव्हांखे भगवान कई मौका ॾिना आहिनि?
तव्हांखे कुछ सोन भी अॼु मिलियो हुयो? भक्त तुलाधार चयो हा भाई ये तो बिल्कुल सच्ची ॻाल्हि आहे, हल त मूंखे हुन ज्योतिष वटि वठी हल। भक्त भी ॾाढा सियाणा, भक्तन जहिड़ो चालाक ॿियो धरती ते कोई, संतन जहिड़ो भक्तन जहिड़ो। हल त मूंखे हुन ज्योतिष वटि वठी हल, ॾिसां मां बि हेॾो सच केरु थो ॿुधाए भाई। वठी आया, भगवान तो उते वेठा हुया। भगवान चयो छो भक्त जी, भगवान तव्हांखे एॾा मौक़ा था ॾियनि, तव्हां छो नथा खणो? पंहिंजी सुविधा लाइ न, घटि में घटि परिवार जे सुख शांति जे लाइ, सुविधा जे लाइ खणो। तॾहिं भक्त चयो कि न, धन में ॾाढी बुराइयूं आहिनि, धन सां लोभ वधंदो आहे, लाभ थींदो आहे त लोभ पंहिंजो पाण ई वधी वेंदो आहे, लालच ईंदी आहे, सुख भोगन में लॻी वेंदासीं, भक्ति केॾी महिल कंदासीं? भगवान ॾाढो सुंदर जवाब ॾिनो, तव्हां केवल पैसे जा साइड इफेक्ट ॾिसंदव, उनजा फ़ाइदा तव्हांखे न ख़बर आहिनि। कहिड़ा फ़ाइदा आहिनि ॿुधायो? चई धन हूंदो त संतन जी सेवा कंदव, भक्तन जी सेवा कंदव, संगत जी सेवा कंदव, परमार्थ में लॻाईंदव, गरीबन जी सेवा में लॻाईंदव। धन साईं त मंदिर जा आयोजन थींदा आहिनि, कथा कीर्तन जा आयोजन थींदा आहिनि। हिन संसार में जेके भी शुभ कर्म थींदा आहिनि धन जे बिना कीअं थींदा? चओ हरे राम। धन जी ॻाल्हि आई त तव्हांजी ताड़ियूं वॾियूं आहिनि भाई, हा न? वैसे त भुलिजी वियासीं कि ताड़ियूं बि हलाईंदा आहियो तव्हां। भगवान ॾाढा जबरदस्त गुण ॿुधाया, पढ़ी ॾिसजो कॾहिं, मां ॿुधाए बि न सघंदुमि, अहिड़ा भगवान गुण ॿुधाया। हिकु हिकु गुण ॿुधाईंदा वञनि। भक्त चवनि न हे लाभ न थींदो आहे, हे हानि थींदी आहे, वरी भगवान चवनि न हे बि लाभ आहे, धन जो हो बि लाभ आहे। आख़िर भक्त सम्झी विया भाई एॾो लाभ कोई नथो ॿुधाए सघे, हा, एॾी महिमा। हिकु हिकु जवाब एॾो सटीक, एॾो सुंदर, ऐं जवाब ॾे तो भले मुंहिंजो उल्टो तो ॾे, मुंहिंजो विपरीत तो ॾे, पर पोइ बि सुठो तो लॻे। इहो ॿियो कोई थी नथो सघे, टिनिनि लोकनि जो मालिक भगवान ई हूंदो, भगवान जे अलावा ॿियो कोई थी नथो सघे। अञा भगवान पंहिंजा जवाब ॾियनि पिया धन जे प्रति। भक्त वञी चरण पकड़े वरिता तुलाधार, बस बस बंदि कयो, हाणे बंदि कयो। अरे छा थियो भाई? जी न बस बंदि कयो, हाणे पर्दो हटायो। कहिड़ो पर्दो? चई मूंखे सभु ख़बर आहे तव्हां केरु आहियो, मूंखे सभु ख़बर आहे तव्हां केरु आहियो। हेॾी सुठी जानकारी ॿियो कंहिंखे थी न सघंदी आहे। जल्दी पर्दो हटायो, जल्दी पर्दो हटायो। घरवारी पुछे कहिड़ो पर्दो हटाइनि भाई? कि तूं अञा न सम्झी आहे? अरे ॿियो कोई कोन्हे, साक्षात भगवान आया आहिनि। प्रभु मूंखे दर्शन ॾियो, मूंखे दर्शन ॾियो। भगवान अहिड़ो प्रेम ॾिठो, टिनिनि लोकनि जा मालिक त्रिलोकीनाथ भगवान साक्षात उते पंहिंजे रूप में प्रकट थी करे दर्शन ॾिनो भक्त खे। भगवान तॾहिं बि चवनि था प्यारा तोखे एॾा मौक़ा मिलिया, तूं सभु गंवाए छॾिया, हा? तूं हिकु बि मौक़े जो फ़ाइदो न खयो, तूं कुझु बि न खयो। अरे धन त ठीकु आहे, वस्त्र त खणे आ घटि में घटि। हल हाणे बि मां तोखे मौक़ो थो ॾियां, कथा में लिखियल अथव। भगवान चवनि था हाणे बि तोखे अवसर आहे, तूं घुर, तोखे छा खपे मां तोखे अवश्य ॾींदुमि, मुंहिंजो वचन आहे मां तोखे ज़रूरु ॾींदुमि। तॾहिं भक्त हथ जोड़े अखियुनि में आंसू भरे करे भगवान खे चयो, प्रभु हिकिड़ो वरदान ॾियो कि मूंखे सदा तव्हांजी भक्ति मिले, बस। भगवान चवंदा मूंखे लॻो भाई धन घुरंदे, हा, तोखे धन जी जंहिं शइ जी कमी हूंदी आहे अक्सर उहो ई घुरंदा आहियूं असां। कंहिंखे पुटु कोन्हे त पुटु घुरंदो, कंहिंखे धन कोन्हे त धन, कंहिंखे मकान कोन्हे पंहिंजो त मकान, दुकान कोन्हे त दुकान। जंहिं शइ जी कमी हूंदी आहे भगवान खां, सतगुरनि खां असां उहो घुरंदा आहियूं। भगवान चवनि था भाई मूंखे लॻो तोखे धन जी कमी आहे, तूं धन घुरंदे। भक्त चए थो न, मूं में भक्ति जी कमी आहे, मूंखे भक्ति ॾियो। चओ हरे राम। उहो भक्त जंहिं भक्ति करे भगवान खे पाए वरितो, उहो चए थो मूं में भक्तिअ जी कमी आहे, मूंखे भक्ति ॾियो प्रभु, मूंखे तव्हांजो प्रेम मिले। भगवान खूब आशीर्वाद ॾिनी, चयो तथास्तु, तोखे खूब भक्ति मिलंदी। अंत समय भगवान पंहिंजा विमान मोकिलिया, भक्त तुलाधार ऐं उनजी घरवारी भगवान जे वैकुंठ धाम विया। चओ हरे राम। सोचो अहिड़नि भक्तनि अहिड़ा कष्ट बि ॾिठा, पर पोइ बि मुस्कुराईंदा रहिया, छो जो उन्हनि खे भक्तिअ जो बल हुयो, प्रभु जी कृपा जो बल हुयो। चओ हरे राम। भगवान असां ते विशेष कृपा कई आहे, जो असांखे प्रभु पंहिंजो नाम ॾिनो, कथा कीर्तन सत्संग ॾिनो आहे भाई। सदा हुनजो शुक्र कयो। श्री कृष्ण गोविंद।